नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त मोटरवे पुलिस कंडियारो ऐं टाउन कमेटी कंडियारो तरफान जश्न आज़ादी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। अॼोके ॾींहुं जो आगाज़ क़ुर पाक जी तलाव सां कयो वियो। मुल्क जी सलामती लाइ दुआऊं घुरियूं वियूं ऐं कश्मीर जी आज़ादी ऐं कश्मीर सां इज़हार यकजहती लाइ पिणु शहर जे मरकज़ी रैली कढी वई, जंहिंमें मोटरवे पुलिस ऑफिसर एडमिन अब्दुल रशीद सैतो, सैयद राशिद अली शाह, टाउन कमेटी चेयरमैन सैयद गुलाम मुर्तज़ा शाह, DSP अब्दुल हमीद पंवर, SHO अख्तर हुसैन अबड़ो, टाउन ऑफिसर मोहम्मद सलीम मेमण जी क़ौमी परचम फरकायो ऐं सलामी पेश कई ऐं 72वीं सालगिरह जो केक काटियो वियो। नेशनल हाईवे ते ईंदड़ मुसाफ़िरनि में रिफ्रेशमेंट जा पैकेट विराए ऐं फ्लैग मार्च कयो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।